खुशखबरी 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 जरवार ऐं भरपासे जे अवाम लाइ खुशखबरी। हाणे मां पंहिंजे शहर जरवार में सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां बहितरीन पढ़ियल लिखियल तजुर्बेकार उस्तादनि, मुफ़्त दाख़िला, मुफ़्त तालीम, मुफ़्त किताबनि जी सहूलत, मुफ़्त कंप्यूटर जी सिखिया, सोलर सिस्टम ऐं स्टैंड बाय जनरेटर जी सहूलत, हर क्लास में CCTV कैमरा ऐं ॿियनि केतिरनि ई जदीद तरीन सहूलतनि सां गॾु 6 क्लास खां 8 क्लास लाइ हिकु बहितरीन स्कूल जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंमें 6 खां 8 क्लास ताईं दाख़िलाऊं जारी आहिनि। वधीक राब्ते लाइ ॿ3ॿ1 नोट। 8 क्लास जे शागिर्दनि लाइ कैडेट कॉलेज IBA डॉक्टर AQ खान इस्लामाबाद जे स्कॉलरशिप लाइ मुफ़्त तयारी कराई वेंदी आहे। एड्रेस मीरपुर मथिलो रोड, हयात पिताफिन चौक, जरवार, नज़द डॉक्टर सुरेश लाल मेडिकल अस्पताल, जरवार। अमीर हुसैन 2019 न्यूज़।